जेकॾहिं शाहनवाज़ ख़ान जे मथां असां गोॾा भञी चढ़ी नथा वञूं त हू मिठण खे ॻोल्हण जी तकलीफ़ ई कोन कंदो। अदा अॼु वञी शाहनवाज़ ख़ान सां मिलो ऐं उनखे चओ त सूबेदार जे मथां ज़ोर रखे त हू मुराद मथां FIR दाख़िल करे। पोइ हिकु तरफ़ खां पुलिस उनखे ॾंडो ॾींदी ऐं ॿिए तरफ़ खां असां। पोइ हू अदा मिठण खे छॾण ते मजबूर थी पवंदो। तव्हां मुराद खे सुञाणो ई न, तव्हां अञा ॿार आहियो। असां मुराद जे मथां जेतिरो बि ज़ोर ॾेराईंदासीं न एतिरो मिठण जे मथां ख़तरो वधी वेंदो। इन करे असां मिठण खे आज़ादु करण लाइ अली ख़ान जी ॻोल्हा करणी पवंदी ऐं असांखे पक्का सबूत हथु करणा पवंदा। जेकॾहिं अली ख़ान में असां हथु ई न आहे विधो त पोइ असां हुनखे छो ॻोल्हींदा वठूं? इहा त असांखे ख़बर आहे त अली ख़ान में असां हथु न आहिनि विधा, पर मुराद त ईअं चए थो न त अली ख़ान खे असां मारियो आहे। ख़ुदा न करे जेकॾहिं अली ख़ान जे मौत जी मुराद खे ख़बर पइजी वई त पोइ मिठण जो असांखे लाश ई मिलंदो। अली ख़ान खे ॻोल्हण खां सवाइ अदा मिठण खे छॾाइण जी ॿी का वाट बि न आहे असां वटि। अदा ॿी वाट सिर्फ़ु मंसूर ख़ान आहे। जेकॾहिं हू असां सां सचो थी पए थो त पोइ मिठण खे मुराद वारनि खां छॾाए असांजे हवाले करे सघे थो। न त ॿी सूरत में अली ख़ान जो जॾहिं मुराद वारनि खे लाश मिलियो न उन ॾींहुं मिठण जो असांखे लाश ई मिलंदो। ख़बर ई नथी पए त असांजे हिन क़ौम मां इहे ज़ाती दुश्मनियूं अलाए कॾहिं ख़तमु थींदियूं। इहा सिर्फ़ु असांजे क़ौम में ई न पर हिन दौर में जाते काथे इहा ई बाहि लॻी पई आहे। न मुराद, तूं सुलझल क़ौमुनि तरफ़ ॾिसंदे न त हू ग़ैर मुस्लिम आहिनि, पोइ बि असां खां वधीक ईमानदार ऐं मुहज़ब क़ौमियूं बणिजी वियूं आहिनि। असां वटि कहिड़ी बेईमानी रहियल आहे जेकी असां न पिया कयूं ऐं असां इहो बि नथा सोचियूं त असां पंहिंजे पोयां ॿारनि लाइ कहिड़ो मुस्तक़बिल छॾी पिया वञूं। हीउ जेको असां गंद कयो आहे न मुराद, यकीन करीं त सदियुनि ताईं असांजो मुस्तक़बिल इन गंद में पीड़जंदो रहंदो। असांजूं नस्लुनि जूं नस्लुनि तबाह ऐं बर्बाद थी वेंदियूं, पर असां में को बि सुधारो न ईंदो। पर जेकॾहिं असां अॼु पाण खे न संभालियोसीं न त कॾहिं बि असां सुधरी कोन सघंदासीं। मां त अॼु बि हथियार फिटी करे सभु कुझु दरगुज़र करण लाइ तयारु आहियां। मूंखे ख़बर आहे त तव्हां मुंहिंजे करे सभु कुझु करे सघो था, पर जेसीं ताईं असांजे हिन मुआशरे में मीर जाफ़र जहिड़ा ठग ऐं दहशतगर्द वॾेरा मौजूदु आहिनि न, ऐं हीअ क़ौम कॾहिं बि कान सुधरंदी, छो त अहिड़ा वॾेरा कॾहिं बि नथा चाहिनि त हीअ क़ौम सुधरे ऐं हिकु मुठ थी वञे। छो त उन वॾेरनि खे ख़बर आहे त जेकॾहिं हीअ क़ौम सुधरी वई ऐं हिकु मुठ थी वई न त सभ खां पहिरियों ज़ालमनि ऐं ठग ऐं लुटेरनि वॾेरनि जो हिसाब थींदो। छा आहे तूं हिते बीह जेके शरारतूं थो करी न, मूंखे सभु ख़बर आहे। शरारतूं? कहिड़ी पिया मां शरारतूं कयां? तूं असांजे घर लाइ ॾिसी पियो ऐं इशारा थो करी। ॿुध भला इहो मूंखे ॿुधा त तुंहिंजो हितां घर नज़र अचे थो? घर त नज़र कोन थो अचे, पर असांजी घटी त नज़र अचे थी न। चा मालूक हाणे ॿुध, हाणे ओ हिन तरफ़ घिटीअ में ॾिस। ओ हू ॾिस असांजी घटी आहे। न न इहो तूं मूंखे ॿुधा, हितां भला तोखे ख़बर पए थी त को पोरो बीठो आहे, का नंढी बीठी आहे, को वॾो बीठो आहे, का मेंह बीठी आहे, का ॿकरी बीठी आहे, को गॾ बीठी आहे? हा न इहा ख़बर नथी पवे। न पोइ जे ख़बर नथी पवई त पोइ मां इश्क कंहिंसां थो कयां? वॾो को लालती आहे। अरे बस कर कमीना, तूं न मूंखे लालती थो चवे। अरे तोखे मां कोन छॾींदुसि बे। हन त ख़बर पए न। हन जुती कोन हणंदो साईं, तूं मुंहिंजी जुती खणी भॼी वेंदे। हा तूं मामूली नालती नहीं, महान नालती, महान।
हिन कमीने खे चएसि लठुनि सां हॾ न भॼंदुसि न, ही कमीनो कोन छॾंदो। अम्मा हिकु कमु चवाई कंदी आ? अम्मा जे तुंहिंजूं घुर्जूं मूं हथ हुजनि त छा मां तोखे जवाबु ॾींदसि? मां हिते वधीक ज़िंदगी कोन गुज़ारे सघंदसि अम्मा, ऐं जे मां कुझु ॾींहं अञा हिते रहियसि त मां पाण खे मारण ते मजबूर थी पवंदसि। मां तो लाइ जियां पई, जेकॾहिं तो पाण खे मारियो त छा मां ज़िंदा रही सघंदसि? जे मूंखे तूं ज़िंदा ॾिसणु चाहीं थी न त पोइ पंहिंजे दिलि सां इजाज़त ॾे त मां हितां निकिरी वञा। हितां निकिरण जो अंजाम तूं ॾिसी चुकी आहे। जेकॾहिं तूं ॿीहर हितां निकितीअ त छा तुंहिंजो भाउ तोखे बख़्श कंदो? जे अगरि मां जहिड़ी आहियां त छा तूं हिनखे ज़िंदगी पई सम्झी? सुबुह शाम ख़ौफ़ में पइजी आ, इन खां सुठो आहे त मौत अची वञे। आख़िर तूं हितां निकिरी काॾे थी वञणु चाहीं? मां महफ़ूज़ हथनि में वञणु थी चाहियां, जिते मूं मथां का बि पाबंदी न हुजे। हितां निकिरण खां पोइ तूं किथे बि महफ़ूज़ रही कोन सघंदी। अञा कुझु आसरो उमेद आहे अम्मा, इजाज़त ॾे, बाक़ी मां हिते कान रही सघंदसि। तूं छा थी सम्झी त हितां निकिरण खां पोइ ख़ैरनि सां तूं पंहिंजी मंज़िल ते पुॼी सघंदी आहे? क़िस्मत हूंदी त उहा मूंखे गीले उते पहुचाईंदी, बाक़ी जे वाट में मरी पियसि त पोइ उहा मुंहिंजी क़िस्मत। तुंहिंजो ही फ़ैसिलो ख़तरनाक आहे। मां तुंहिंजे हिन फ़ैसिले में साथ नथी ॾेई सघां। तूं पंहिंजी इहा सोच दिमाग़ मां कढी छॾ। मुंहिंजी सोच खां वधीक मुंहिंजे लाइ हिते रहणु ख़तरनाक थी वियो आहे, पर अम्मा खे केरु सम्झाए? जेका तोखे ॻाल्हि सम्झाई आहे तो का उहा दिमाग़ में वेठई या वरी सम्झायां? समझी वियुसि बाबा साईं, ॿियो हुकुम? तव्हांखे त इहा ख़बर हूंदी त अली ख़ान जे मथां उन्हनि ई हमरान हमिलो कयो हो ऐं अली ख़ान जो लाश अञा ताईं गुम आहे। इहा तव्हांखे ख़बर आहे? बाबा साईं, अली ख़ान जो लाश गुम न आहे थियो, हुनखे मुराद गुम कयो आहे, ऐं इहो सॼो ड्रामो मुराद जो ई आहे। इन जे करे मुराद जे मथां हमिलो करायां थो त जे हू मुराद जे वेझो थी वञनि ऐं हक़ीक़त मालूम थी वञे। पर वरी बि तव्हां बेहंद जांच ज़रूरु कजो। बाबा साईं, असां बि इन ई कोशिश में आहियूं। जीअं ई अली ख़ान जी ॼाण मिली तव्हांखे ख़बर ज़रूरु ॾींदासीं। हाणे तोखे इजाज़त आहे, भली वञ, पर हितां खां परे निकिरी न वञजांइ। पंहिंजे हमराहनि खे तयारु रखजांइ। जीअं ई मंठार फ़ोन करे ओतिरे शख़्स कार्रवाई शुरू करे ॾिजो। ठीकु आहे बाबा साईं, पहुची वेंदासीं। फायरिंग वक़्तु माण्हुनि जो ख़्यालु रहे, हल्का फुल्का ज़ख़्मी थी पिया त ख़ैरु आहे, पर माण्हू मारे न विझिजो। बेफ़िक्र रहो बाबा साईं, मारण वारो धकु हुननि खे न हणंदासीं। ठीकु आहे, तूं वरी हल। बाबा साईं, इन कमु करण सां हाशिम ऐं शफ़ीक मुराद जो भरवसो हासिल करे वठंदा? मठार जे मुकमिल भरवसो हासिल न करे सघिया त ठीकु आहे, पर कुझु न कुझु मुराद जे वेझो त थी वेंदा। ऐं मुंहिंजो बि इहो ई मक़सदु आहे त हू थोरो घणो मुराद जे वेझो थियनि। सोट, जेकॾहिं मंसूर ख़ान मिठण खे आज़ादु करण में नाकाम वञे थो त पोइ छा सोचियो अथव? पहिरियां शाहनवाज़ ख़ान सां मिली करे मुराद जे मथां FIR दाख़िल कराईंदुसि। मूंखे पूरी पक आहे त इन हालत में मुराद कॾहिं बि पुलिस खे हथ न ॾींदो, छो त हिकु तरफ़ सोडल वारो मुराद जे लाइ मसइलो आहे ऐं ॿिए तरफ़ अली ख़ान वारो मसइलो। अहिड़ी हालत में छा मुराद लाकअप में वञी वेही रहंदो ऐं पोयां पंहिंजे घर खे तबाह थींदे ॾिसी सघंदो? न। दादा इहो ई वक़्तु आहे मिठण खे छॾाइण ऐं मुराद खे थोरे करण जो। पोइ मंसूर ख़ान जो असां इंतज़ारु छाजे लाइ था कयूं? पोइ सोनाली मीर शाहनवाज़ सां मिलिजे। जेकॾहिं मंसूर ख़ान खे मुराद आसरो ॾिए थो ऐं असां हेॾां वरी तकड़ करे विझूं था त पोइ मिठण खे मारण में देरी कोन कंदो। इन करे मंसूर ख़ान सां मिली करे असांखे उनजी मयार लाइणी पवंदी। सुभाणे जेकॾहिं असां मुराद में हथु विझूं त मंसूर ख़ान विच में न अचे, पोइ सिधी या अणसिधी तरह मुराद जी हू का बि मदद न करे। सोट, अणसिधी तरह सां त हू मुराद जी मदद ज़रूरु कंदो,
जॾहिं मुराद खां हू नाउमीद थी करे मोटंदो त हू कॾहिं बि विच में न ईंदो, छो त हू असूलनि जो पक्को आहे। उहो असूलनि जे ख़ातिर पंहिंजी जान त ॾेई सघे थो, पर दुश्मन सां बि धोखो न कंदो। सौट इन करे असांखे मंसूर खान खां मयार लाहिणी पवंदी। अदी तुंहिंजो पीउ त तुंहिंजे भाइरनि खां वधीक तुंहिंजो ख्यालु रखंदो हूंदो, हाणे त तूं पाण खे अकेली महसूस कंदी हूंदी। हा नसीबा, हिंजन जो दुख त रुआरींदो आहे। ज़िंदगी में न सभ खां वधीक जेको वेझो हूंदो आहे न, हुन जो विछोड़ो जीअ खे झोरे छॾंदो आहे। अदी अलाह कंदो त तुंहिंजा भाइर तुंहिंजे दुख खे सम्झंदा ऐं तुंहिंजो सहारो बणजण जी कोशिश कंदा। अदा वारनि न कॾहिं बि घर जी ज़िमेदारी खे ज़िमेदारी न सम्झो अथनि। ख़ुदा कंदो त बाबा खां पोइ हाणे घर जी ज़िमेदारी खे सम्झी वेंदा। जॾहिं वज़न कुल्हनि ते ईंदो आहे न त पोइ माण्हू पाण खे संभारे वठंदो आहे। अदा वारनि मथां हा वधीक ॿार नथी बणजणु चाहियां। दुआ कर त किथां को सुठो रिश्तो अची वञे, शादी करे पंहिंजो घर वञी आबाद कयां। वज़ीरा, शादी करण में जल्दी न कजाए, सोचे सम्झे पोइ फ़ैसिलो कजाए ऐं शादी हुन सां कजाए जेको तुंहिंजी पीड़ाउनि खे सम्झी सघे ऐं बाक़ी ज़िंदगी तुंहिंजो सहारो बणिजे, जीअं तूं सुकून सां ज़िंदगी गुज़ारे सघी। हर माण्हू ज़िंदगी सुखी गुज़ारण जा ख़्वाब ॾिसंदो आहे, पर मुक़दर में जेके दुख सूर लिखियल हूंदा आहिनि न, उहे सॼी ज़िंदगी पीछू न छॾींदा आहिनि। अदी थी सघे त शादी वारी ज़िंदगी तो लाइ ख़ुशियुनि सां भरपूर हुजे। ॾुखी या सुखी उते गुज़ारे वेंदसि। वधीक खां पंहिंजे भाउनि जे मथां ॿार नथी बणजणु चाहियां। मुंहिंजी दुआ आहे त तुंहिंजे लाइ सुठो रिश्तो ईंदो ऐं बाक़ी ज़िंदगी तुंहिंजी ख़ुशियुनि सां गुज़रंदी। मां काथे आहियां ऐं तव्हां केरु आहियो? तूं पंहिंजे दोस्तनि जे विच में आहीं ऐं महफ़ूज़ हथनि में आहीं। तव्हां मुंहिंजा दोस्त नथा थी सघो। जेकॾहिं दुश्मन हुजूं हा तोखे ज़िंदा रखण जी कोशिश कोन कयूं हा, घणा ईंदी अॻु तोखे पूरो करे छॾियूं हा। घणा ॾींहं? बेहोशी वारी हालत में तोखे 10 खां 15 ॾींहं गुज़री चुका आहिनि ऐं असां ई तोखे संभालींदा पिया अचूं। जेकॾहिं तव्हां मुंहिंजा दोस्त आहियो, मुंहिंजे ॿाहिरि ताईं इहा ख़बर छो न पहुचाई आहे? जा हालत में तोखे असां खणी आया हुआसीं न, उन हालत में तोखे पंहिंजा भाउ ॾिसनि हा त हू असांजे ज़बान मथां भरोसो कॾहिं बि न कंदा ऐं हू असांखे कॾहिं जो पूरो करे छॾींदा। जेकॾहिं मूं तव्हांखे सुञाण में का बि ग़लती नाहे कई त तव्हां मीर शाहनवाज़ खान वटि कमु कंदा आहियो। असां पैसनि लाइ कमु कंदा आहियूं, पोइ पैसा ॾियण वारो शाहनवाज़ खान हुजे या मंसूर खान। मूंखे बचाइण पोयां तव्हां केतिरे जी लालच रखी आहे? तूं केतिरा ॾेई सघंदो? 5 या 10 लखनि में तव्हांजी लालच पूरी थी वेंदी? छा तो पंहिंजे सिर जी क़ीमत सिर्फ़ 5 या 10 लख लॻाई आहे? अल्लाह अल्लाह अल्लाह। बिरल अॻे उतां किथे केॾो सुकून हूंदो जॾहिं अदा अली खान सोट सोढल मौजूद हूंदा। हाणे त ईअं सम्झ त चो तरफ़ ॼण वीरानी वीरानी छाइजी वई आहे। अदा मालिक साईं भलाई कंदो, वरी साॻियो वक़्तु मोटी ईंदो। वालेकुम सलाम। वे हाशिम वे, वेहो बाबा वेहो।
तव्हांजो असांजे मथां थोरो हुयो। अॻे चकर शुक्र अदा कोन करे सघियासीं, इन जे करे आया आहियूं। अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। मुसाफ़िरनि खे मानी खाराइण इहा असांजी सकाफ़त आहे। असां कंहिंजो पाणीअ जो गिलास पींदा आहियूं न, उनजो बि थोरो यादि रखंदा आहियूं। पर तव्हांजो त असां नीमक खाई विया आहियूं। अॼुकल्ह निमक हरामी ॾाढी थी पई आहे। जेकॾहिं तव्हां निमक खाई न मल्हायो त बि ख़ैरु आहे, पर जेकॾहिं निमक खाई ऐं गद्दारी कयव न त पोइ कॾहिं बि बख़्श कोन कंदोसांव। असां मां गदारी न थींदी, इहो यकीन रखो। विरल भाउ वञी महिमाननि लाइ मानी कराए अच। मानी खाई आया आहियूं, इहा तकलीफ़ न कयो। ठीकु आहे, तव्हां वेहो, मां चांहि कराए थो अचां। वञ वञ। ॻाल्हि ॿुधो, अॻ में मां तव्हांखे कॾहिं बि हिते नाहे ॾिठो। हाणे रोज़ रोज़ तव्हांजो हितां गुज़रण अचे थो। मां तव्हांखां भला इहो पुछी सघां थो त तव्हां हिते कहिड़ो मक़सदु खणी आया हो? चवंदुसि इत्फाक़ सां गुज़र थियो, तव्हांखे यकीन ईंदो ई कोन। इन जे करे पूरा हाल हवाल ॾियणा पवंदा। अमा अॼु राति सोडल कोन आहे, तूं वञी घड़ी खनि कचारी करे त। छोकिरी परेशान आहे, न त सॼी राति निंड न कंदी। जी चाचा, वञा थी, पर अञा ताणी तव्हांजो वॾो पुटु घर कोन आयो आहे। उहो बि लॻे थो सोडल सां गॾु निकिरी वियो आहे। सालार मूंसां मिलियो, उहो हिते आहे, सोडल सां न वियो आहे। परेशान थियण सां दुख सूर ख़तमु कोन थी वेंदा आहिनि, हू अञा बि वधी वेंदा आहिनि। कोशिश कंदी आहियां पाण खे संभालण जी, पर छा कयां, पीड़ाऊं पचर नथियूं छॾनि। इंसान सभु कुझु विसारे सघे थो, पर उन जी ज़िंदगी जे मथां लॻल कारी ज़रब जो निशान ता ज़िंदगी वजूद जो हिसो बणिजी रहिजी थो वञे। रब सां ई कंदो त पंहिंजी माज़ी जा सभु दुख सूर विसारे ॿीहर ज़िंदगी गुज़ारींदी। परवीन, मानी त खणी आ खाऊं। हा हा जी जी, मां सालार खे मानी ॾेई अचां थी। बाबा, तो भला मानी खाधी है? पुट तुंहिंजो इंतज़ारु कयोसीं, तो देरि कई, केॾां वए? बाबा, को ख़ासि कमु न हो, बसि ईअं ई दोस्त सां गॾु वेही रहियोसि। परवीन, भेण गुलपरी अॼु परेशान आहे। अदा सोडल घर कोन आयो आहे, इन करे हू परेशान आहे। उनखे वञी तूं दिलासो ॾे, तुंहिंजो भाउ सालार हिते आहे, परेशान थियण जी का ज़रूरत न आहे। हुन जी ज़िंदगी खे दुख ॿिए पाड़ी वल वांगे वकोड़े वियो आहे। एॾो जल्दी हू पंहिंजे पाण खे संभाले न सघंदी, मूंखे वक़्तु लॻंदो। पुत्र, मेरा बच्चा वहाँ सब भी कौन है? सोडल पुत्र, सोडल पुत्र। तोखे जेकॾहिं असांजी ज़ुबान इतबार न अचे, तूं असांजा पंध ऐं पेरा खणे सघी थो।
असां तोसां कूड़ हयो आहे कि असां तोखे पंहिंजी पूरी हक़ीक़त ॿुधाए छॾी आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जंहिंमें मुंहिंजो को बि मक़सदु न आयो हूंदो न त न मां उन जा पेर कछींदो आहियां, न ई वरी उन्हनि जा पंध मापींदो आहियां। तव्हांजे कूड़ ऐं सच जी तस्दीक करण जी मूंखे त का बि ज़रूरत कोन्हे। उहो उन जे करे जो मुंहिंजो तव्हां में को बि मतिलबु कोन्हे। बाक़ी ॿी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो, जेकॾहिं मूंखे तव्हांजे तरफ़ां कंडो बि लॻो न त उन जो हिसाब तव्हां जूं कब्रूं खोटे पोइ बि वठंदुसि। अहिड़ो वक़्तु ई न ईंदो। हाणे असांखे इजाज़त ॾे मुराद, बाक़ी वक़्तु अचण ते जेकॾहिं असां में को बि कमु पई असां हाज़िर आहियूं। मेन त तव्हां असांखे हिकु चकर ज़रूरु आज़माईंदा। अदा हिननि पंहिंजे बारे में जेको कोई बि ॿुधायो आहे उहो कूड़ आहे या सच? फिरल जॾहिं बि माण्हू पंहिंजी दिलि जा राज़ ॾींदो आहे न त पक सम्झ त उहो माण्हू उन जी असलियत ॼाणण जी कोशिशि कंदो आहे। जॾहिं उन्हनि जी असांखे का बि ज़रूरत कोन्हे त पोइ उनजो अॻु ऐं पोइ मापण मां छा फ़ाइदो? असांजी कहिड़ी ज़रूरत आहे? केरु आहिनि, किथां आया आहिनि, असांजो उन्हनि में कहिड़ो कमु? वञी धूड़ पाए न, तंहिंमें असांजो छा वञे? अदा हिते ही बग़ैर वाक़िफ़ियत जे ॿ चकर अची चुका आहिनि। छा तव्हांखे उन्हनि मां इहो नथो लॻे उन्हनि जो हिते को मतिलबु आहे? इहो त ख़ाली शक आहे। बाक़ी जेकॾहिं टियों चकर हिते आया न पोइ पक सम्झी छॾ त हू असांजा दुश्मन आहे। उन जे करे मूं हुननि सां का बि वाक़िफ़ियत वधाइण जी कोशिशि न कई त जीअं टियों दफ़ो हुननि खे हिते अचण जी वाट ई न मिले। उन जे बावजूद बि जेकॾहिं हू अचनि था त पोइ पक सम्झ त हू पंहिंजी दिलि में को बुग़्ज़ रखनि था। उन खां पोइ उन्हनि जे अॻु पोइ जी जांच करणु ज़रूरी हूंदी। सोप सीरियल दोलाब हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।